अस्सलाम वालेकुम दोस्तों ने वीडियो मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां पापनगर ड्रामे जी ईंदड़ क़िस्त में छा थींदो छा थियण वारो आहे या पहिरियां ड्रामे में छा थी चुको आहे सभु कुझु हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों चकर नवां आहियो त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा विसारींदा। तव्हां दोस्तनि जो वधीक टाइम नथा वठूं, हलूं था पंहिंजे मेन वीडियो जे तरफ़। दोस्तों पापनगर ड्रामे में तव्हां ॾिठो हूंदो त राणीअ जी शादी हिकु नंढड़े ॿार सां कराई वई आहे, मतिलबु त रिस बालाज ख़ान पंहिंजे भाटे सां राणीअ जी शादी कराए छॾी आहे। जी हा दोस्तों, मल्हार खे गिरफ़्तार कराए छॾियो आहे। तमामु जल्द तव्हां ॾिसंदव त मल्हार जेको आहे जेल मां आज़ादु थींदो ऐं शक रिस बालाज ख़ान ते बि वेंदसि ऐं सारंग ते बि मल्हार जो शक वेंदो त कंहिं गिरफ़्तार करायो। पर दोस्तों रिस बालाज ख़ान जेको आहे त मल्हार खे गिरफ़्तार करायो आहे। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मल्हार जेको आहे गिरफ़्तार छाजे करे करायो त मल्हार जेल में हूंदो ऐं राबेल खे अगवा करे ऐं ज़बरदस्ती शादी कंदो। पर दोस्तों मल्हार जेको आहे शादी करणु न ॾींदो, रिस बालाज ख़ान खे मुंहुं तोड़ जवाबु ॾींदो। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पापनगर ड्रामे में अञा तमामु घणो मज़ो थियण वारो आहे, अञा जहिड़ो थियण वारो आहे, तमामु जहिड़ा पापनगर ड्रामे में थींदा ऐं तमामु सुठो ड्रामो आहे पापनगर। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त राणीअ जी शादी हिन वक़्तु मनठार खे ख़बर पइजी चुकी आहे ऐं मनठार खे रिस बालाज ख़ान जे माण्हूअ ॿुधायो आहे त राणीअ जी शादी थी वई आहे।